शपर ठाया पांजो पाण खे सजाया अखिड़ियूं मिलाया कैसा अखिड़ियूं मिलाया वाह वाह अम्मा परी जल परी सलाम अरे जॾहिं मां मर्द माण्हू घर में वेठो हां तूं माइन खे सलाम छो थो करी मूंखे सलाम करे मूंखे वठ परी खां वापस सलाम अल्लाह तूं भी माण्हू आहीं थुला थुला शापर भी अथई मेह जे सिंगन जहिड़ा ऐं हेॾियूं सायूं अखियूं भी अथई ऐं कन भी अथई बेली कंथो कान्हे उन ॻाल्हि खे तूं भी माण्हू आहीं चाचा अल्लड़ तोखे भी सलाम वालेकुम ख़ुशि चङो भलो ताज़ो तकड़ो हवे त भला ॿई ॼणा चांहि पियूं हाणे हवाली ई मुंहिंजो घर आहे चांहि पाणी जी सलाह वरी तूं थो करी ताना थो ॾे मूंखे न साईं ताना त तोखे असर ई कोन कंदा बाबा तोखे त नंढा बि असर कोन कंदा दरअसल ॻाल्हि इहा आहे त पाण आहियूं सखी मर्द पाण खां सलाह कॾहिं बि कोन वेंदी इन करे आदत थी वई आहे सलाह करण जी मुआ आयो छो आई अचण सां बक बक शुरू कई अथई कम जी ॻाल्हि कर कम जी ॻाल्हि इहा आहे त मां पंहिंजी ज़ाल वठण आयो आहियां मूंखे पंहिंजी ज़ाल जो त मां वञा केरु आहे तुंहिंजी ज़ाल किथे आहे तुंहिंजी ज़ाल मुआ चरियो थी वियो आहे ये नसवारे जी गोरी ई वियो आहे हे सॼे राज खे छा थी वियो आहे हिकु लकलो को ॾींहुं आहे जो मुंहिंजी शादी थी आहे हाय हाय अफ़सोस सद अफ़सोस जो उन शादी वारे ॾींहं ते मूंखे खदड़ा खणी हलिया विया हाणे इहो ॿुधायो त मुंहिंजी ज़ाल पावली किथे आहे मां पंहिंजो उनखे वठण आयो आहियां हाणे यादि आई या न आई जेको मां कर्ज़ो खणी पावली लाइ घघरो वरितो चवे त उनजी मां रशीद ॾेखारियां पोइ त यादि ईंदी न मुंहुं निभागो न शई अलू ॿुधी पियो न छा पियो चवे हा हा ॿुधां पियो ॿोड़ो न हेलो पोइ बि माठ करे बीठो आई हणी न सो डंडा छो डंडा हणंदो छाजे लाइ डंडा हणंदो असां मवाली को निधड़ का आहियूं छा जो डंडा हणंदो मुड़िसई मां तोखां पंहिंजी ज़ाल थो घुरां तूं वारी ज़ाल में अखियूं कोन विधियूं अथव जल्दी कयो बाबा मूंखे पंहिंजी ज़ाल ॾियो ऐं इहो गैरत जो मसलो आहे अॼु विड़ विड़ा थी विड़ विड़ा अरे निकुर बार ॾिसो ॾिसो अल्लड़ झेड़े जी कार न आहे तू इज्जत मां छा ॼाणी बी त मां तो ठाया सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।